सनान खान कुरैशी ऐं ॿियनि कारकुननि जी गिरफ़्तारनि ख़िलाफ़ शटबंद हड़ताल करे मुज़ाहिरा कया विया आहिनि। शिकारपुर, घोटकी, ॼाम, नवाज़ अली, हिंगोरजा, दड़ो, सॻियूं, मदेजी, मिठियाणी ऐं ॿियनि शहरनि में शटबंद हड़ताल करे गिरफ़्तार कारकुननि जी आज़ादी जो मुतालबो कयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी ऐं ॿियनि कारकुननि जी गिरफ़्तारनि ख़िलाफ़ अॼु शटबंद हड़ताल करे मुज़ाहिरा कया विया आहिनि। इन ते वधीक ॻाल्हायूं था त हिंगोरजा मां अब्दुल जब्बार चांग असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु हूंदा। सभ खां पहिरीं हिंगोरजा मां अब्दुल जब्बार चांग असां लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल जब्बार, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुलु, पहिरां मूंखे ॿुधाईंदो हलां त बैरिया टाउन जे गेट अॻियां सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते एहतजाज कंदड़ जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी खे खंबे गुमकन ख़िलाफ़ ऐं क़ौमी कारकुन मथां केस दाख़िल थियण ख़िलाफ़ ॿियनि शहरनि जियां हिंगोरजा में बि मच्छर चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी हुई, जंहिंमें क़ौम परस्त अॻवान जीअ सिंध, पोरियत संगत, अली उस्मान मेमण, जस्कम अॻवान यूसुफ सिंधी, रियाज़ खोखर, अब्दुल रज़ाक, आशिक़ मंगी, कामरेड ज़फ़र, ख़ालिद मंगी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी हुई, जंहिंमें एहतजाज कंदड़ अॻवाननि बैरिया टाउन नामंज़ूर जा नारा हणंदा रहिया, जॾहिं त जस्कम जे चेयरमैन ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि खे आज़ाद न कयो वियो त ॿी सूरत में पूरी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरनि जी तहरीक हलाई वेंदी। जी ठीकु आहे अब्दुल जब्बार चांग, असां सां लाइन ते मौजूदु रहिजो। दड़ो